वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबर में भलीकार अहम खबर मकतासी पाक चीन लागापन जा 75 साल मुकम्मल थियण ते तकरीबूं कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सूबाई हुकूमतुनि खे तकरीबूं मुनक़िद करण जी दरख़्वास्त कई वई। सिंध हुकूमत तरफ़ां 21 मई 2026 ते तकरीबूं कोठाई वेंदियूं। अव्हां खे ॿुधाईंदासीं चीफ सेक्रेटरी सिंध जे हुकुम ते समूरनि DCs खे ख़त लिखी हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील वठंदासीं शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद। जी चीन लागापन जा 75 साल मुकम्मल थियण ते तकरीबूं कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सूबाई हुकूमतुनि खे तकरीबूं मुनक़िद करण जी दरख़्वास्त कई वई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां 21 मई 2026 ते तकरीबूं कोठायूं वेंदियूं। चीफ सेक्रेटरी सिंध जे हुकुम ते समूरनि DCs खे ख़त लिखी हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। पाकिस्तान ऐं चीन विच में सिफ़ारती लाॻापा बाक़ाइदा तौर ते 21 मई 1951 ते क़ाइमु थिया हुया। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे इहो ॼाणायो वियो आहे त 21 मई 2026 ते तारीख़ी लाॻापा क़ाइमु थियण जी 75वीं सालगिरह आहे। आलमी हालतुनि में लाहन ऐं चाढ़नि जे दौर में बि ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मज़बूत रहिया आहिनि। हाणे जेके तकरीबूं कोठायूं वियूं आहिनि इन्हनि में जेके हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त जेके तकरीबूं आहिनि उहे मुनक़िद कयूं वेंदियूं। ठीकु आहे शहज़ाद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।